नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे झोल खां ख़बर ॾींदा हलूं त अपोज़िशन अॻवाण हलीम आदिल शेख एहसास प्रोग्रामन जे दौरे दौरान झोल पहुतो, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां एहसास प्रोग्राम जे ज़रिए सिंध जे 18 लाख माण्हुनि में 22 अरब जी रक़म मिसकीननि ताईं पहुचाइण में बिना कंहिं फ़र्क़ जे ॾेई चुका आहियूं। असां पंहिंजनि तरफ़ां 71,000 कोरोना टेस्ट किटूं ॿियो सामान सिंध जे मुख़्तलिफ़ अस्पतालनि खे ॾेई चुका आहियूं। हलीम आदिल ॿुधायो आहे त वज़ीर आला सिंध लॉकडाउन करण वक़्तु वाइदो कयो त सिंध में हर मिसकीन पोरियत ऐं सफ़ेद पोश माण्हुनि खे राशन ॾींदासीं, पर सिंध हुकूमत सवाइ भाषण ॾेई रही है। असां ताजिर बिरादरी जी गिरफ़्तारी जी मज़म्मत कयूं था। मिसकिन मज़दूरनि खे राशन न मिलंदो, परेशान थींदा। असांजी सिंध हुकूमत भाषण ॾियण में पूरी है। असां एहसास कफ़ालत प्रोग्राम जे नाले ते बिना कंहिं फ़र्क़ जे माण्हुनि खे सिर्फ़ु हिकु मैसेज ज़रिए पैसा पहुचाइनि, पर सिंध हुकूमत ख़िदमत करण बजाए रुगो रड़ियूं करण में मसरूफ़ है। हिननि चयो त इल्ज़ाम लॻाइण सिंध हुकूमत जी पुराणी आदत सिंध जी आवाम खे घरनि में बुख मारणु चाहे थी। हलीम आदिल शेख वधीक ॿुधाए त सिंध हुकूमत खे घुर्जे त आवाम सां कयल वाइदा पूरा कंदे माण्हू खे बुख मरण खां बचाए। हलीम आदिल शेख सां गॾु मुश्ताक जुणेजो सां गॾु झोल अॻवाण अली रज़ा शर न्याज़ मरी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।